अस्सलाम वालेकुम वालेकुम दादा पंचतनी गुड्स ट्रांसपोर्ट या मालिक आयो तव्हां या हिते मुलाज़िम मुलाज़िम मालिक केरु आहे? सेठ मुमताज सारियो। अच्छा हिते जेको तव्हां ॾे लाड़काणे खां बंडल पार्सल ईंदा आहिनि उते फ़ी किलो ते चार्ज कंदा आहियो या मण ते या कराचीअ खां ईंदो आहे? न ईअं हूंदी आहे मज़ूरी असांजी, कपिड़े जी अलॻि आहे, परचून जी अलॻि आहे, सांभण जी 3 रुपया मज़ूरी आहे, कपिड़े जी 120 रुपया मज़ूरी आहे, ऑटो जी 30 रुपया मज़ूरी आहे, हर शइ जी पंहिंजी हूंदी आहे वैरायटी जी। माना इहो अच्छा ठीकु आहे जेको लेस पटी वारो इहो कमु थिए थो पटी वग़ैरह खणी ईंदा आहिनि कराची में उनजो घणो आहे? उन बोरे जी 70 रुपया हूंदी आहे, 100 रुपया बि हूंदी आहे। बोरे में घणो वज़न हूंदो आहे? मण सवा वज़न हूंदो आहे। मण सवा ते ओॾो अगरि कराचीअ में कोई बि घुराए थो दुकानदार त उनखे घणो चार्ज लॻंदसि टोटल ॿुधायो? किरायो मालिक हणंदा आहिनि भाऊ, असां न हणंदा आहियूं। होॾो वारा किरायो कुझु बि न वठंदा आहियो? असां मज़ूरी वठंदा आहियूं बसि पंहिंजी। तव्हांखे ख़बर बि न आहे त घणो हुजणु खपे? अदा काई त ख़बर हुजे न असांखे। 700 वणंदा आहिनि, कॾहिं 800 वणंदा आहिनि। माना एतिरो ई हूंदो मण ते 600 700 ईअं उन खां वधीक न हूंदो? न हाणे मूं वटि हिकिड़ो सबूत आयो आहे दाई थियो आहे मां वटि उन खां ई तव्हां 600 हुयसि उन जी जाइ ते हिकु अॻियां वधाए 1600 करे छॾिया 100 मज़ूरी 1700 माना 700 जी जाइ ते तव्हां 1700 करे छॾिया कंहिं कयो आहे? ये ॾिसूं था ॻाल्हायूं था मथे में थी सघे थो हुन कयो हुजे अञा ॻाल्हायूं था हुननि कयो हुजे थी सघे थो। भाऊ 1000 रुपए जो डिफरेंस आहे। ग़रीब माण्हू हिकिड़ो दुकानदार सॼो ॾींहुं राति लोड़े थो। बिल्कुलु सही ॻाल्हि ही 600 जी जाइ ते हुनखे 1600 कयो वियो आहे 1600 100 रुपया मज़ूरी 1700 700 जी जाइ ते माना 1700। भाऊ इहो ॻाल्हायूं था मथे कराची आहे जेको बि हूंदो असां हुन दुकान मां ॻाल्हायो आहे हुननि सां बि ॻाल्हायो आहे हुननि जी बि रिकॉर्डिंग मां व्यूअर्स खे ॿुधाईंदुसि। हू था चवनि त असां 600 रुपया चार्ज थींदी आहे टोटल जेका असां कई आहे 100 रुपया खणी हुननि जो मज़ूरी छा बि उहा असां न चवंदासीं हुन जे बारे में माना 700 रुपया हुन जी जाइ ते 1700 रुपया छो वरिता विया? उहो ॾिसो जांच कयूं न मथे भाउ मुंहिंजा तव्हां त कई असां बि त ॻाल्हायूं न। कंहिंसां ॻाल्हायूं? हुन अॾे वारनि सां ॻाल्हाईंदासीं। जॾहिं मां चवां थो त मां अॾे वारनि जा नंबर हर शइ हुन सां ॻाल्हाइणु थियो आहे चओ त मां उहे शयूं तव्हांखे ॿुधायां हिते ई खोले ॿुधायां तव्हांखे। सही ॻाल्हि आहे पर असां बि त ॻाल्हायूं न भाउ असां वटि बि प्रूफ आहे। पर एॾी नाजाइज़ी छो अदा? अदा हो नाजाइज़ी ॾिसो कंहिं कई आहे हितां वारनि कई आहे होॾां वारनि कई आहे उहो ॾिसूं था ॻाल्हायूं था। मां तव्हां तस्लीम नथा कयो त हीअ हितां थी आहे हीअ हुया कंहिं बि कई अल्फ कई या बे कई उहो ज़ाहिर थींदो न। पर तव्हां हिनखे कीअं था ॾिसो त इहे दुकानदारनि सां ज़ुल्म आहे या न आहे? बिल्कुलु ज़ुल्म आहे बिल्कुलु ज़ुल्म। हाणे छा आहे अॻे हूंदो किरायो थोरो हाणे किरायो था घणो टननि ते वज़न ते कुल 14 टन 15 टन ॾियनि था। अॻे हूंदा 70,000 किरायो हाणे 60,000 रुपयो किरायो था ॾियनि गाॾी वारनि खे। माल बि घटि था हणनि कांटे ते उते लाइनि था माल। हाणे हीअ राति असांजी गाॾी आई आहे हिन 40,000 रुपया किरायो आहे समरी तव्हांखे ॾेखारियूं न 40,000 हुजे रुपया चालान भरिया 40,000 हुजे या 50,000 हुजे या लख रुपयो हुजे कंहिंखे बि इहो हक़ त न आहे त 600 खे 1600 करे या 700 खे 1700 करे छॾे। कोई बि न करे जेको हूंदो बिल्कुलु ॾोई निकिरंदो तुंहिंजी मां ई हुजां। अच्छा लाड़काणे खां जेको बोरो अचे थो उनजो तव्हां टोटल चार्ज घणो कंदा आहियो अगरि कोई अचे? मज़ूरी हूंदी आहे असांजी मज़ूरी हूंदी आहे भाउ पंध जे हिसाब खां 100 वठंदा आहियूं का 150 वठंदा आहियूं। हो न लाड़काणे खां जेके खणी था अचो? हा हितो चौंपल बोरे जी 70 रुपया मज़ूरी आहे। भाऊ सखर परते आहे या लाड़काणो परते आहे? भाई कंपनीअ जी एसोसिएशन जी मज़ूरी ठहियल आहे। माना हिकु वारो आहे जंहिंजी मर्ज़ी आहे जेको जीअं वठे इहो चओ न सिधो चओ न। एसोसिएशन जो भाऊ छा मक़सदु आहे? मिसाल हिकिड़ो जेकॾहिं रते दरे में परियां आहे उहो थो चए त मां सखर जो किरायो 100 वठंदो आहियां हेॾो वारो थो चए त मां किले ते अगरि मां 10 रुपया वठंदो आहियां माना 400 रुपया मण ते वठंदो आहियां माना हर कंहिंजी मर्ज़ी आहे। न न ईअं मर्ज़ी न हूंदी आहे जेको किरायो हूंदो आहे सो वठंदा आहियूं। हाणे 3 अॾा आहिनि सखर मां कापीटेशन हले थी हर को पंहिंजी मज़ूरी थो वठे। निसार जलबाणीअ जो आहे असांजो आहे ओॾो उस्ताद रज़ा जो आहे हर को पंहिंजी मज़ूरी थो वठे। कापीटेशन में पाण जेको करे थो हुनजी मर्ज़ी आहे। ऐं काम्पिटिशन भले कयो पर कंहिंसां ज़ुल्म न कयो। न न ज़ुल्म बिल्कुलु न कंदो। सभ खां पहिरियों पंहिंजो तारुफ़ कराए पोइ मसलो ॿुधायो। वालेकुम असांखे रेशम गली में दुकानु आहे लेस पट्टी जो। ॻाल्हि इहा आहे त ॾिसो पाण त महांगाई बि केॾी थी वई आहे किराया भाड़ा तेल तंहिंजे बावजूद बि असां हिकु ग़रीब माण्हू कारोबार करे थो। ठीकु आहे हाणे ॻाल्हि इहा आहे त हिते ट्रांसपोर्ट जो जेको गुड्स वारो अॾो आहे उते असां सामान कराची मां घुरायो आहे उहो असांखे 600 कराए हा बिल्टी करे घुरायो आहे उहो 600 रुपए में उतां कराची मां असांखे मिलियो आहे। हिते जेॾी महिल उहो आयो आहे बिल उन्हनि बिल खे टेम्परिंग करे फेरफार करे उनखे 600 खे अॻियां 100 ॾेई करे माना हिकु ॾेई करे उनखे 1600 करे छॾियो। इहो माना काफ़ी टाइम हाणे सिलसिलो हलंदो थो अचे। असां पहिरियों बि हिननि खे चयो आहे वरी फ़ोनुनि ते हुन सां राब्तो कयो आहे चवनि था बाबा पंहिंजी कराची तव्हां ॻाल्हायो वरी कराची जो नंबर घुरऊं था नंबर बि असांखे ग़लति था ॾियनि। मूं वटि हिन क़िस्म जा सभु सबूत अची चुका आहिनि त तव्हां जेके उतां जे डीलरनि सां ॻाल्हायो जेके ट्रांसपोर्ट वारा आहिनि उन्हनि हक़ीक़त तव्हां सां बयानु कई आहे त भई 600 रुपया असां किरायो आहे टोटल। ठीकु आहे
त ही उन शइ खे तस्लीम कनि था या न, या इन्हनि खे सबूत ॾियणा पवंदा असांखे? साईं ॻाल्हि इहा आहे त असां कराची वारनि सां ॻाल्हायो, उहो चवंदा 10 रुपया अगरि किलो जे हिसाब सां टोटल 25 किलो जो बोर आहे। असां जेकॾहिं उन्हनि खे कयूं था 250 या बिल मज़दूरी मिलाए करे 400-500 रुपया बिल थिए थो, तंहिंजे बावजूद बि माना हिननि नाजाइज़ी करे असांखे माना हर दफ़े सां इहो बिल मथे था वठनि असां बिल। जेके हितां वारा असांजा ट्रांसपोर्ट वारा लोकल सिटीअ जा उन्हनि जा नाला छा आहिनि, या जेके हिन महिल इहो कारोबार संभाले वेठा आहिनि केरु आहिनि? साईं इहे सारे आहिनि ऐं उन्हनि जा जेके मज़ूर बीठल आहिनि उहे आहिनि, ॿपड़ आहिनि ऐं उहे ई माना कनि था, पोइ फेरफार कनि था, बेईमानी कनि था, अचनि था वरी पोइ बदतमीज़ी बि कनि था असां सां, असांखे घटि वधि बि ॻाल्हाए था वञनि, पोइ बि असां हिननि खे जेको आहे इज़त था ॾियूं, मान था ॾियूं, पाणी पीआरियूं था, हे हो हिननि जो असां ख़्यालु था कयूं, इहे ई असांजी वरी बदतमीज़ी था कनि, असांखे डबल किरायो था वठी वञनि, वसूल करे वञनि ऐं नाजाइज़ बि एॾियूं था कनि। तव्हां हिन बारे में कॾहिं बि शिकायत कई आहे त ज़रूरु कोई ऑनर हूंदो, मालिक हूंदो, हुनखे ॿुधायो त हे ज़ुल्म छो आहे असां सां? न साईं इहो असां न आहे कयो, असां हाणे जेको आहे कयो आहे भाऊ हमीद खे मां सुञाणीअ खे ॾेखारियो, मां साईंअरनि खे ॾेखारियो, साईं जन चयो त इहो एक्शन असां खणंदासीं, इहा नाजाइज़ी आहे साईं, सिधी हिननि जी गुंडागर्दी आहे, इहो माना नाजाइज़ी कयूं वेठा आहिनि। जी साईं, तव्हां रेशम गली या सदर आहियो, ही दुकानदार सां ज़ुल्म पियो थिए, आखिर तव्हां छो ख़ामोश वेठा आहियो हिन महिल? साईं मसइलो इहो आहे त हिननि 2 चकर अॻु में बि ईअं कई आहे दुकानदार सां नाजाइज़। कंहिंसां? जावेद राजपूत आहे असांजो पंजाबी गारमेंट वारो आहे, उन सां बि माना जेको आहे वधीक करायो त उन शिकायत कई, उन जो वरी हिननि रद्द अमल इहो ॾेखारियो जो हुन वीचारे जो माल ई गुम पियो थी वञे या वापसि पिया कनि। एॾी हिननि जी हिकटी आहे, गुंडागर्दी आहे जो दुकानदार खे रेस्पॉन्स त ठहियो पर उनजो माल वापसी पियो वञे, या 6 ॾींहं 10 ॾींहं उनजो माना लिकाए पिया छॾे, पोइ आया उन खां ॿेड़ियूं मिन ठही हेॾो उन खां सेटिंग करे पोइ उन खां ठही। हाणे हे नओं इशू थियो आहे त जॾहिं साफ़ मथो असां बिल्टी घुराई आहे सिंध गुरु जो कराचीअ मां, त उते 600 साफ़ हुननि असांखे बिल्टी मोकिली आहे, 600 खे हिकिड़ो अॻियां ॾेई अंगो उनखे 1600 कयो वियो आहे, जॾहिं 50 रुपयो थींदो गाॾी वारे जो नंढो कार्टून आहे 25 किलनि जो। 50 जी जाइ ते जेको लेबर ईंदो आहे उनखे 100 रुपया ॾींदा आहिनि दुकानदार, असांखे ख़बर सभु 100 रुपया ॾींदा आहिनि, ईअं ॾींदा आहिनि, वधीक चांहि ते बोतल ते उहो ख़र्च अलॻि उन्हनि खे ॾींदा आहिनि। सवाल तव्हां खां इहो आहे त छा हू तव्हांखे एॾा ॾाढा आहिनि छा जो तव्हां हिन महिल ताईं हिन जे ख़िलाफ़ कोई एक्शन न वरितो? न ॾाढे न आहिनि असां सां, असांजी यूनियन न, असां 400-500 दुकानदार आहियूं, असां हिन जी इज़त कई त मज़दूर न, पर मज़दूरी जो कहिड़ी इज़त आहे? 600 रुपया किरायो हुन जा 1600 रुपया थो करे, 1450 400 हुन जा हिकु ॾेई वरी 1400 रुपया थो करे, इहो कहिड़ो यार सबूर आहे? मूंखे सम्झ में सबूर तव्हां नथो अचे। नाजाइज़ी हिननि जी बिल्कुलु हाणे हिननि जी वाज़िह थी आहे नाजाइज़ी, जॾहिं असां ॾिठो त हे एॾो फ़िरार थींदो आहे छा? 600 जा 1600 400 रुपया ॿिया वठी विया 2000। वरी हालात कहिड़ी अपील कंदो? अलाह अख़्तियार में इहा अपील कंदासीं त असां सां हे जेकी नाजाइज़ी थियूं थियनि, इन नाजाइज़ीअ ते कुझु न कुझु कम से कम अॻिते हिननि ते एक्शन खयो वञे। एक्शन जॾहिं तव्हां नथा खणो त पोइ असां सरापा एहतिजाज जी ॿाहिरि रोडनि ते निकिरंदासीं।